ऐं ही मां ख्वाजा आसिफ खे डायरेक्ट मैसेज थो ॾियां त कहिड़ी बि पोज़ीशन ते वेठो आहे मूंखे तुंहिंजी का परवाह न आहे मूंखे ॿुधायो अथनि तूं हीरा मंडी जी पैदावार आहे तूं सिंधियुनि खे धमकी वेठो थो ॾी त सिंधी शर पसंद आहिनि ऐं उन्हनि खे रस्तो विला कंदासीं त इमरान वांगुरु अंदरि कंदासीं तुंहिंजे वॾनि खे ताक़त न हुई तुंहिंजे पोयर नसुलनि खे ताक़त न आहे ही तोखे ॾिसी करे हिन कैमरा में चवाईंदो ख्वाजा आसिफ हीरा मंडी जी को तूं पैदावार आहे तूं को बेनस्लो आहे बेनस्ले सां जहिड़ो बि न करणु चाहींदा आहियूं पर मां तोखे चैलेंज थो कयां हिते लाड़काणे में सिंध हाई कोर्ट बार जे प्रेसिडेंट जी हैसियत में मां तोखे चैलेंज थो कयां तूं मूंखे अच हिते तूं चैलेंज करे ॾेखार तूं मूंखे हिते गिरफ़्तार करे ॾेखार रोड ब्लॉक कंदासीं धाणो हणंदासीं अमू शहीद जेका चेक पोस्ट आहे उते जेको दंग आहे सिंध पंजाब जो उनखे बंदि कंदासीं तुंहिंजी रसद बंदि कराईंदुसि तुंहिंजो अचण वञण बंदि कराईंदुसि ख्वाजा आसिफ तोखे चवां थो ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ दे ख्वाजा आसिफ दे आसिफ तोखे चवां थो जंहिं ॾींहुं तुंहिंजो पार्लियामेंट में इजलास हूंदो उन ॾींहुं पार्लियामेंट जे साम्हूं अची धरणो हणंदोमांइ उन ॾींहुं उते अची एहतिजाज कंदोमांइ उन ॾींहुं उते अची लानतूं हणाईंदोमांइ तूं बदनस्ल तूं सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो तुंहिंजी इहा ज़बान कटे छिके ॿाहिरि कढंदासीं ॿीहर सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदे ऐं मां सिंधी जेके असांजा पार्लियामेंटेरियन्स आहिनि उनखे चवां थो त गैरत खाओ सिंध ते गैरत खाओ न खाईंदो त सिंध अहिड़ो हशर कंदव जो तव्हांजा नस्ल तव्हांजी औलाद सजाईंदे बि शर्म महसूस कंदा जे सिंध ते गैरत न अथव त माउ ते गैरत न अथव नंग ते गैरत न अथव त तव्हांखे सिंध ते बि गैरत न आहे तव्हांखे मां चैलेंज कयां थो ख्वाजा आसिफ जी ज़बान बंदि करायो जेके पार्लियामेंटेरियन सिंधी वेठा आहिनि उते पार्लियामेंट में ख्वाजा आसिफ ऐं ही जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे हिननि जो तारड़ इन्हनि बदनस्लनि जी ज़बान बंदि कराइनि उन्हनि खे चवनि सिंधियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो त सिंधी रिएक्ट कंदा ऐं रिएक्ट कंदासीं उहो तव्हां बर्दाश्त न करे सघंदव बदनस्ल आहे भैंसा धमकी थो ॾे सिंधियुनि